अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इमरान नियाज़ी सिराज अल दौला ऐं मीर जाफ़र जो मिसाल ॾेई इदारनि खे निशानो बणायो। ऐवान खे दरख़्वास्त आहे त इमरान ख़ान जे बयाननि जो सख़्तीअ सां नोटिस वरितो वञे। इमरान ख़ान इदारे जो दादलो हो, खेसि खीर पियारे वियो। गुज़िरियल ॾींहुं PTI चेयरमैन जेका ॻाल्हि कई उहा ख़तरनाक हुई। इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में इदारे ख़िलाफ़ ज़हर उगाछो। इहा हिकु मुल्क ख़िलाफ़ साज़िश आहे। इमरान ख़ान खे न रोकियो वियो त पाकिस्तान शाम ऐं लिबिया वांगुरु क़ब्रिस्तान बणिजी वेंदो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में सफ़ीर चयो हो त धमकी वारी ॻाल्हि ॿोल हुई। सफ़ीर जो ख़त पढ़ियो वियो। साज़िश जो परे परे ताईं ज़िक्र नाहे। क़ौमी सलामती कमेटी जी पधिराई में वाज़े आहे त का बि साज़िश नाहे थी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। ऐवान पाक फ़ौज ऐं क़ौमी सलामती इदारनि बाबति बयान ॾियण ते इमरान ख़ान ख़िलाफ़ अक्सरियती राय सां ठहराउ मंज़ूर करे वरितो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त इमरान ख़ान मुल्क लाइ सिक्योरिटी रिस्क आहे। इदारनि खे कमज़ोर करणु चाहे थो। थी सघे थो इमरान ख़ान खे उन्हनि खे आंदो हुजे जिन खे गारियूं ॾेई रहियो आहे। इमरान ख़ान पाकिस्तान जी एटमी प्रोग्राम लाइ बि ख़तरो बणिजी वियो आहे। पिंडीअ वारा जेसीं ताईं इमरान ख़ान जी हिमायत कंदा रहिया तेसीं ताईं वणंदा रहिया। ज़ाती पसंदि या नापसंद न हलंदी। वज़ीर आज़म इतिहादियुनि जे सलाह मशवरनि सां फ़ैसिला कंदो। इमरान ख़ान मुल्क जे सियासी तारीख़ जो मीर जाफ़र ऐं मीर सादिक आहे। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी पारां क़ौमी इदारनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी नफ़रत वारी मुहिम जी मज़म्मत। आसिफ़ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान पाकिस्तान जी सलामती लाइ ख़तरनाक आहे। अवाम जे चूंडियल पार्लियामेंट हथां हिकु आइनी अमल ज़रिए इक़्तिदार मां बेदख़ल थियण बावजूदि इमरान ख़ान तवाज़ुन विञाए चुको आहे ऐं हाणे क़ौमी इदारनि ते हमले आवर थी रहियो आहे। इमरान ख़ान एहतिसाब खां बचण लाइ इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे ऐं क़ौमी इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। इमरान ख़ान जी अहिड़ियुनि हरकतुनि सबबि गुज़िरियल पौणनि 4 सालनि में मुल्क अॻिते वञण बदिरां पुठिते हलियो वियो।